वेलकम बैक नाज़रीन। तो इहो सिंध में ब्रिज साहब जेको कल्चर लॻो पियो आहे त का ज़ाती रंजिश आहे या ज़ाती दुश्मनी आहे त पोइ ॼण त क़तलु करणु उनजो जाइज़ आहे या परे जो को माइट आहे पोइ चूंडे चूंडे जेको फैमिली जो सुठो माण्हू आहे जेको बाशऊर माण्हू आहे जेका क्रीम आहे असांजी सोसाइटी जे उनखे ॻोल्हे ॻोल्हे मारणो आहे छाकाणि त ज़ाती दुश्मनी आहे जो पोइ ज़ाहिर आहे उन में ॿिया एलिमेंट्स बि शामिल आहिनि जेके उन्हनि माण्हुनि खे हिमथाइनि था त तव्हां अहिड़े क़िस्म जो कमु कयो। हाणे मां हैरान आहियां त माण्हू उनखे चङा भला माण्हू उहे वरी जस्टिफाए हिकिड़े क़िस्म जो सिधो सो न पर हिकिड़े क़िस्म जो जस्टिफाए था कनि साईं ज़ाती दुश्मनी हुई हीअं हुयो हूं हुयो। जस्टिफाई करणु कंहिं तरीक़े सां बि जाइज़ कोन्हे ऐं ॿियो जेको आहे ॻोल्हे ॻोल्हे भलनि माण्हुनि खे मारणु उहा जेका आहे उहा इन करे जेको सुठो माण्हू हूंदो जेको केस खणी हली सघंदो उहो रहंदो कोन त केस ख़तमु थी वेंदो। इन जो हिकिड़ो रिवाज इलाज आहे त इन में क़तल वारे केस में ख़ासि करके अहिड़ा जेके टारगेटेड किलिंग्स आहिनि इन में फ़ैसिले खे न हिमथाइजे ऐं जे फ़ैसिले में जे हिमथाइनि बि फ़ैसिले में त ॿिए खे चवणु कोर्ट खे वञी मोह ॾे पोइ जेल हुजेसि या फांसी मिलेसि पोइ वञी इहो कमु थींदो। पर मां तव्हांखे थोरो हिकिड़ो हिन खां हटी करे इहो तजाती आहे जेको आहे अहिड़नि माण्हुनि खे अहिड़नि सोढ़नि गुलदस्तनि खे ऐं सिंध मां कढणु। हाणे जेको सिंध में असां ॿुधंदा हुआसीं त हीउ थींदो हू थींदो सेटअप आहे पॉलिटिकल हिकिड़ो जेको आहे पोलराइज़ेशन पई हली। हाणे केरु ॻाल्हाए कोन थो पियो रुॻो मुर्तज़ा वाहब जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए पई। मुर्तज़ा वाहब इज़ सन ऑफ द सॉइल जेको कराची हलाए थो पियो। हाणे असां वटि गवर्नर बि उर्दू स्पीकिंग आहे त चीफ मिनिस्टर बि उर्दू स्पीकिंग आहे कैबिनेट ताईं नज़र ई कान थी अचे। त हाणे इनखे तव्हां कीअं था ॾिसो विज़ हीउ जेको लाइन टो कंदा हुया त हीउ थियो हू थियो ज़ुल्म थियो फलाणो थियो टीरो थियो इते तव्हां छा चवंदो? मुंहिंजे ख़्याल में ॾिसो इहो वरी बि पीपुल्स पार्टी ते बर्डन अचे थो त उन्हनि जी कंसेंट शामिल आहे जेको केयरटेकर तव्हां पंहिंजी ॻाल्हि कयो पीपुल्स पार्टी खे छॾियो ऐं सिंधी ॿुधायो जेको जेको लाइन टो कंदा हुया उहो लाइन हींअर उहो टो छो था कनि उहा ॻाल्हि सिंधी छो नथा करनि यानी सिंधियुनि में उहो तासुब आहे या कोन्हे या हू तासुब हुयो या हू पॉलिटिकल पॉइंट स्कोर इहो उन ते ई मां अचां पियो बिरो साहिबु त ॾिसो सिंधी इहा ॻाल्हि नथा कनि। सिंधी इहो ॾिसनि था त जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जेको आहे उहो हिकिड़ो सुठो माण्हू आहे जंहिं सुठो किरदारु निभायो वाइल एक्टिंग एज़ चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं सुठो किरदारु निभायो जॾहिं हू सुप्रीम कोर्ट में जज थी ऐं पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾिनऊं। तव्हांखे यादि हूंदो त वफ़ाक़ जॾहिं सिंध जूं अस्पतालूं जिना हॉस्पिटल ऐं ॿियूं इहे वफ़ाक़ पंहिंजे कब्ज़े में वरितियूं हुयूं तॾहिं इहो सुप्रीम कोर्ट में सिंध गवर्नमेंट केस विधो पिटिशन कई ऐं उन ते जस्टिस मक़बूल बाकर तारीख़ी फ़ैसिलो ॾिनो बेशक जंहिंमें हुन इहो चयो त न सिर्फ़ु पार्टीशन खां पोइ बल्कि हेल्थ जो जेको डिपार्टमेंट आहे उहो पार्टीशन खां अॻु में बि कॾहिं बि वफ़ाक़ वटि न रहियो आहे उहो सूबे जो सब्जेक्ट आहे ऐं हींअर बि उहो सूबे जो सब्जेक्ट आहे। वफ़ाक़ जो इहो गैर आइनी आहे गैर क़ानूनी आहे त उहा सिंध जूं जेके इस्पतालूं आहिनि पंहिंजे कब्ज़े में वठे तमामु ज़बरदस्त फ़ैसिलो। ॿिया बि फ़ैसिला तमामु काज़ी फ़ाइज़ ईसा जे बारे में मां इहो चवंदो त इन जो मतिलबु इहो आहे त हिकिड़ो पर्सनैलिटी वारो कैरेक्टर वारो माण्हू अचे त उन ते एज़ अ होल जेका मेजॉरिटी आहे उहा तनक़ीद बि न आहे कंदी पॉइंट स्कोरिंग न आहे कंदी। हाणे अचूं था त जेका फेडरल कैबिनेट ठही आहे पर इन में बिरोई साहिबु ॾिसो पीपुल्स पार्टी जेकॾहिं कंहिं माण्हू खे एतिराज़ हुजे जेको तव्हां सुवालु उथारियो त सिंधी स्पीकिंग मिसाल हुजणु खपे त उहो पीपुल्स पार्टी जी ज़िमेवारी आहे। पीपुल्स पार्टी जी ज़िमेवारी आहे त सेनेटर जेके हुजनि उहे सिंधी वञनि सिंध मां ऐं जेके केयरटेकर जेको चीफ मिनिस्टर आहे या जेको बि नाला हुया उहे हुया नाला हुया ऐं तमामु सुठा नाला हुया मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे पर उन्हनि ते मञियो न वियो उन्हनि खे डिस्कार्ड कयो वियो। पोइ पीपुल्स पार्टी मजबूरी में छो जो हिननि जो कैरेक्टर भलो हुयो इन करे हिनखे पीपुल्स पार्टी ठीकु आहे असांखे एतिराज़ु कोन्हे अदरवाइज़ पीपुल्स पार्टी वटि उहे नाला हुया उन्हनि चयो बैलेंस आउट कयो छो सिंध में UN किराए थींदी त ॿई जेको आहे ऐं हींअर का काबिना बि कान्हे का रिप्रेज़ेंटेशन बि कान्हे ऐं इन हिसाब सां बहरहाल ऐं इन मां इहो सिंधी माण्हुनि जो किरदारु ज़ाहिर थिए थो त मुर्तज़ा वाहब जॾहिं मेयर कराची थियो त
त हालांकि उहो उर्दू स्पीकिंग सन ऑफ सॉइल हुयो, हा। तॾहिं बि जेके तासुब वारा माण्हू हुया उन्हनि सिर्फ़ु उनजे पीपल्स पार्टी सां वाबस्तगी जे करे काफ़ी एतिराज़ उथिया। ॾिसो तव्हां ॾिठो न, इवन मज़हबी पार्टी जेका हुई, हाफ़िज़ नईमुर रहमान जहिड़ो माण्हू ऐं जमात इस्लामी तासुब शुरू करे छॾियो हुयो जस्ट की भई पार्टी जे करे। भई तूं माण्हू खे ॾिसो न, कैरेक्टर ॾिसो माण्हू जो। एनीवेज़ हाणे अचूं था जेको फेडरल कैबिनेट आहे, इन में जेके माण्हू उन्हनि खयां आहिनि 18 माण्हू, पहिरीं त मां पहिरियों त मुंहिंजो तव्हां खां बिरो साहिबु सुवालु आहे साईं मुंहिंजा त हिकिड़ो ॾिसो, असां जेका ॻाल्हि कंदा आहियूं पोइ कॾहिं कॾहिं उहा ई ॻाल्हि फेराए ऐं असांजी ॻिची में हई वेंदी आहे। मसलन असां चवंदा आहियूं आमतौर असां जेके असांजे मुल्क में जेके नंढा सूबा आहिनि हा उन्हनि जो इहो मौक़िफ़ हूंदो आहे त कम अज़ कम तव्हां हू जेकॾहिं असांजो नथो अचे, वॾे सूबे मां अचे थो प्राइम मिनिस्टर, त कम अज़ कम केयरटेकर प्राइम मिनिस्टर त तव्हां नंढे सूबे मां ॾियो। हा त पोइ हाणे वरी असांखे इहो ॾेखारियो वियो त बाबा हे वठो तव्हांजो प्राइम मिनिस्टर केयरटेकर, ॿिया तव्हांजा काफ़ी मिनिस्टर सभु तव्हांजा नंढे सूबे मां। पर उहे तव्हां ॿुधाए सघो था त उहे वाक़ई नंढे सूबे मां आहिनि या साईं पहिरीं त ॻाल्हि आहे न, तव्हां वारी ॻाल्हि खे वठां थो ऐं तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधायां थो। नंढे सूबे मां बाप कमु उहो थियो आहे। पहिरीं जेको चेयरमैन सेनेट आयो, जंहिं तरीक़े सां आयो सभिनि खे ख़बर आहे कीअं आयो, माइनॉरिटी में थी करे। वरी उनजे ख़िलाफ़ु नो कॉन्फिडेंस मोशन आयो, उनजो अञा ताईं पेंडिंग पियो आहे, जेके वोट कोन ॻणिया विया आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट चवे थी त असां वरी अदालत इंसाफ़ था पिया कयूं। यानी सेनेट जेको पाकिस्तान जो वॾे में वॾो इदारो आहे, उहो इदारो सुप्रीम पंहिंजो पार्लियामेंट खां सुप्रीम आहे, यानी तव्हांजी क़ौमी असेंबली खां सुप्रीम आहे। सेनेट इज़ नंबर 1 and then is Senate is the essence of federation. Exactly. छाकाणि जो equal representation. It is federation. हाँ, It is federation. It is federation. त उन जी जेको चेयरमैन उहो ठगी ते वेठो आहे, उन जो सुप्रीम कोर्ट रखियो वेठो आहे, उन ते डिसीजन ई कोन थो करे त जेको उन डिस्कार्ड कया वोट्स उहे सही हुया या ग़लति हुया, ऐं जे ग़लति हुया या सही हुया, जे इजाज़त ॾे वापसि कयो त थी वञे हा न। त जंहिं तरीक़े सां उहो आयो, वरी जंहिं तरीक़े सां नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट ख़तमु थी, बाप आई न, नवाब सनाउल्लाह ज़हरी जी गवर्नमेंट कंहिं ख़तमु कई? उहो बाप कंहिं ठाहियो, उहो हींअर पाण प्रताप में आहे, परेशानियुनि में आहे। त उहो ई बाप वारा माण्हू हींअर प्राइम मिनिस्टर बि उहो आहे, त वज़ीर दाख़िला बि उहो आहे, त हीअ जेको आहे पंहिंजो ॾिसो वज़ीर हाणे माना इलेक्शन तॾहिं थींदी जॾहिं बाप चाहींदी। साईं ॾिसो न, घर में हलंदी बाप जी आहे। बिरो साहिबु तव्हां प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो आहे। नाज़रीन, कानून इंसाफ़ प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। आईंदा हफ़्ते वरी नए मौज़ू सां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।